अचो तव्हांखे अॼु सिंध जी असली न्याणीअ सां मिलरायूं। हूअ सिंध जो असली अक्स आहे। हिम्मत हया ऐं ख़ुददारी संदसि रग रग में रचियल आहे। ही उहा अक्स आहे जेका सभिनी खां ओझल आहे। गुरबत तोड़े माज़ूरीअ बावजूदि हूअ सिंध जी रिवायतुनि जो मान मथां करे थी। हूअ ॿियनि खे उत्साह ॾिए थी। हिन ख़ैमे में अॼुकल्ह पंहिंजे घर खां स्कूल ताईं संदसि हर खयल विख सिंध लाइ क़ाबिले फ़ख़ुरु आहे। अॼु असां दुनिया खे ॿुधाए सघूं था त सिंध जूं असली धीअरूं समूरियुनि महरूमियुनि खे मात ॾेई तालीम लाइ पाण पतो ॾियनि थियूं। संदन सूंहं ज़ाहिरी ॾेखाव न पर संदन किरदार में आहे। हू को महांगो परफ्यूम न हणण बावजूदि पंहिंजनि पाक जज़्बनि सां समूरे देश में सुगंध पखेड़े रहियूं आहिनि। 13 वरियनि जी अक्सा लांघा जी सभ खां वॾी ख़्वाहिश आहे त हूअ पढ़ाई जारी रखे। पैदाइशी माज़ूर हुजण सबबि हुन लाइ स्कूल वञणु इंतिहाई मुश्किल हो। हुन माइटनि सां अंगल कयो त खेसि काठ जी गाॾी ठाराए ॾियनि त जीअं हूअ उन जे सहारे स्कूल ताईं पाण पहुची सघे। संदसि इहो अंगल पूरो थियो। हूअ पंहिंजी ख़्वाहिश जी तकमील लाइ कठिन ज़िंदगीअ सां रोज़ मुहाॾो अटकाईंदी आहे। संदसि ख़्वाबु आहे त हूअ टीचर बणिजी ॿियनि खे बि पढ़ाए। मास्टर ॿार पढ़ाईंदो? हाँ पढ़ण जे लाइ होशियारु कंदो? हाँ तव्हांखे हलण में तकलीफ़ कॾहिं खां थी आहे? नंढे लाको का वठी। अच्छा, पोइ तव्हां इलाजु छो न करायो आहे पंहिंजो? असां करायो होसि, दवा न पियो लॻे। न पियो लॻनि? हिते करायो हो ॿाहिरि करायो हो किथे? कराची करायो होसि। कराची मां पोइ तव्हांजो इलाजु न थियो? न। अच्छा, पढ़ण जो शौक़ु तव्हांखे केतिरो आहे? घणो आहे? हा, कुझु पढ़ी ॿुधायो। अक्सा जो वालिद मस्जिद में पेश इमाम आहे। गुज़िरियल साल वारी ॿोॾि दौरान संदन घर रही पट पइजी वियो। हाणे हिन ख़ैमे में रहनि था। गुरबत सबबि संदसि वारिस न्याणीअ जो इलाजु कराइण खां महरूम आहिनि। संदन ख़्यालु आहे त सरकार या का समाजी तंज़ीम अक्सा जो बहितर नमूने इलाजु कराए त हूअ ठीकु थी सघे थी। ॼम खां बीमार आहे। हिनखे जो आरज़ो आहे माज़ूरी जो, काफ़ी मिसकिनी हाल आहे। असां हुनजो इलाजु करायो आहे। अञा ताईं इलाजु हलेसि पियो थो। करीम रब जॾहिं का शिफ़ा ॾिए। अॼु तव्हांजो असांजे मथां अहसान आहे जो तव्हां इंटरव्यू वठो था ऐं हुन नंढड़ीअ जी मालिकी थी पवंदी। अलाह कंदो कि अहिड़ा मुजाहिद बि आहिनि जेके चवंदा बाबा असां इलाज जे लाइ तव्हां सां ताउन कयूं था। इंशा अल्लाह ताला इहा बि वाह करीम रब खोलींदो ऐं ख़ासि तव्हांजी असांजे मथां इनायत आहे, महिरबानी आहे। ऐं नंढड़ी तक़रीबन 12-13 सालनि जी आहे, पर माज़ूर आहे, उनजे करे नंढड़ी नज़र अचे थी। अलाह करे त का महिरबानी थिए, रब साईं तव्हांखे ख़ुशि रखे, जुमिले सदाईं आबाद हुजो, ख़ुशि हुजो। असांजी तव्हां सां दुआ गॾु आहे। सारे नर्सरी खां वठी माशाअल्लाह सां अचे थी ऐं इंतिहाई ज़हीन माना जो बसि ॿारड़ो आहे। पर हाणे हिननि जी माली मदद जे लाइ असां वसारनि खे अपील कयूं त हुकूमत ताउन करे। बाक़ी हिननि जो हाल गुरबत जो आहे बाक़ाइदा। मुंहिंजो वालिद जेको साहबु आहे उहो पटियालो हिते स्कूल में उन माली मुश्किलातूं ॾाढियूं आहिनि। उन्हनि जे घर जो सिस्टम जेको आहे उहो बि जेको आहे सो माली मुश्किलात जे करे उन्हनि जी बरसातूं जेको अॻिए साल उनजो घर बर जेको आहे सॼो टही वियो आहे। बसि बाक़ी नंढड़ी असां वटि अचे थी रोज़ ईंदी आहे स्कूल पढ़ण? डेली माशा। ही नंढड़ी पैदाइश खां पोइ माना माज़ूर थी वई हिकु टंग खां, ऐं नर्सरी खां वठी हिन स्कूल में दाख़िल आहे। मिसकिनी हाल अथनि ऐं घर जो घर बि तव्हां ॾिठो त ॾथल अथनि। गुज़र सफ़र मुश्किल सां थो थियनि ऐं तमामु एक्टिव छोकिरी आहे, तालीम सां चाह रखण वारी, पढ़ण वारी। संदसि ख़्वाब आहिनि, संदसि सपना आहिनि वॾे थियण जा, नॉर्मल ज़िंदगी गुज़ारण जा। असां सभु हिते वेठा आहियूं, वसवारनि खे इहा ई अपील कंदासीं त ॾिसो अगरि कंहिं बि ख़ुदा तरस खे माण्हू खे को रहम पैदा थिए थो त हिन नंढड़ी लाइ कुझु करे छॾियो। अक्सा लांघा जस लहिणे हुन न रगो पंहिंजे घर भातियुनि इलाइक़े वासियुनि पर सॼी सिंध जो ॻाट ऊचो कयो आहे। वाक़ई अक्सा लांघा जहिड़ी न्याणियुनि ते सिंध खे नाज़ आहे।